क़ुरान करीम जे नुज़ूल जे मक़ासिद में हिकिड़ो मक़सदु इहो आहे त इंसान क़ुरान करीम खे सम्झे, उन ते अमल करे, उन जी तालीम हासिल करे। छो त जेको इंसान नमाज़ पढ़े ई कोन थो त उन जी ॿी इबादतूं का बि इबादत उन जी क़ाबिल क़बूल नथी थी सघे। त हिकिड़ी नमाज़ बि छॾनि रोज़े में उहो ईअं आहे त उन रोज़ो रखियो ई न आहे। अॻियो सुवाल आहे शेख जमशेद साहब खां। शेख साहब सिजावल खां हफ़ीज़ुर रहमान रहमानी साहब सवाल कनि था त रमज़ान मुबारक में क़ुरान करीम पढ़णु वधीक अफ़ज़ल आहे या क़ुरान करीम जो तर्जुमो पढ़णु अफ़ज़ल आहे। अहिड़ी तरह सां हफ़ीज़ुर रहमान साहब जो ॿियो सुवाल आहे त बग़ैर निमाज़ ऐं क़ुरान पढ़ण जे रोज़ो रखणु कीअं आहे। जेको अव्हांजो पहिरियों सुवालु आहे, क़ुरान करीम रमज़ान मुबारक में पढ़णु वधीक अफ़ज़ल आहे या तर्जुमो, इन में को शक न आहे त क़ुरान करीम जी तिलावत हिकिड़ी इबादत आहे ऐं मुस्तहब अमल आहे। क़ुरान करीम जे हिकिड़े लफ़्ज़ ते 10 नेकियूं, 3 लफ़्ज़नि ते 3 नेकियूं इहे मिलंदियूं आहिनि। पर जेको इंसानु क़ुरान करीम खे सम्झी पढ़े त उनजो अजर बहरहाल वधीक आहे। छो त क़ुरान करीम जे मक़ासिद बि हिकिड़ो मक़सदु आहे, वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर अफ़ला यतदब्बरून क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। क़ुरान करीम जे नुज़ूल जे मक़ासिद में हिकिड़ो मक़सदु इहो आहे त इंसान क़ुरान करीम खे सम्झे, उन ते अमल करे, उन जी तालीम हासिल करे, गौर फ़िक्र करे। जेको इंसान गौर फ़िक्र करे क़ुरान मजीद जी तिलावत कंदो ऐं उन ते वधीक वक़्तु लॻाईंदो उहो बहरहाल अफ़ज़ल आहे। लेकिन इन ॻाल्हि खे बि इंसान ज़हन में रखे त तिलावत करणु, सिर्फ़ु तिलावत करणु बि हिकिड़ो मुस्तहब अमल आहे, नेकियूं इन में घणियूं मिलंदियूं आहिनि। पर जेको इंसान गौर फ़िक्र करे थो, उन जे लाइ तर्जुमो थो पढ़े, तफ़सीर थो पढ़े, त बहरहाल इहो उन खां वधीक अफ़ज़ल आहे। ऐं ॿियो जेको सुवालु आहे तव्हांजो त रोज़े जी हालत में जेको इंसान नमाज़ नथो पढ़े, क़ुरान करीम जी तिलावत नथो करे। क़ुरान करीम जी तिलावत मूं जीअं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयो त मुस्तहब अमल आहे। अगरि केरु इंसान तिलावत नथो करे त रोज़े जी हालत ते उन ते को असरु कोन थो पए। अलबत्त नमाज़ जेको कोन थो पढ़े, इन जी 2 सूरतूं थी सघनि थियूं त जेको इंसान मुतलक़न से ज़िंदगी नमाज़ कोन थो पढ़े ऐं रोज़ो रखी बि नमाज़ कोन थो पढ़े त उनजे बारे में वॾो ख़तरनाक फ़तावा मौजूदु आहिनि उलमाए किरामनि जा। त हू चवनि था त हिन इंसान जो रोज़ो क़ाबिल क़बूल ई न आहे। छो त जेको इंसान नमाज़ पढ़े ई कोन थो त उन जी ॿी इबादतूं का बि इबादत उन जी क़ाबिल क़बूल नथी थी सघे। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस दलील में बयानु कनि था त जेको शख़्स असर जी नमाज़ छॾे ॾिए थो त उन ॾींहं जा अमल उन जा ज़ाया थी था वञनि। ऐं जेको इंसान सॼो ॾींहं में नमाज़ ई न पढ़े त उनजो कहिड़ो अमल बाक़ी रहंदो। त लिहाज़ा उलमा किराम ज़िक्र कनि था जेको मुतलक़न नमाज़ छॾे थो ॾिए, पढ़े ई कोन थो, उनजो को रोज़ो आहे ई कोन। ॿी क़िस्म उन माण्हुनि जी आहे जेको रोज़ो त रखे थो पर चंद नमाज़ूं पढ़े थो। पोइ जेतिरो नमाज़ूं पढ़ंदो बहरहाल ओतिरो उनजो साबित आहे, अजर मौजूदु आहे। जेतिरियूं नमाज़ूं तर्क करे छॾींदो त उनजो बहरहाल रोज़ो जेको आहे उहो इंतिहाई जेको आहे कमज़ोर साबित थींदो। ऐं शेख हुसैमीन रहमहुल्लाह चवे थो त हिकिड़ी नमाज़ बि छॾनि रोज़े में उहो ईअं आहे त उन रोज़ो रखियो ई न आहे। छो त जेका मूं हदीस बयानु की नमाज़ असर जी, उहा हिकिड़ी नमाज़ जो ज़िक्र आहे। जेको शख़्स नमाज़ असर नथो पढ़े उन जा अमल सभु जा सभु ज़ाया आहिनि। अगरि जेको इंसान रोज़ो रखे नमाज़ न पढ़े त उनजो रोज़ो वल्लाहु आलम बरक़रार नथो रहे ऐं थी सघे उनखे रोज़े जो को बि अजर न मिलंदो हुजे। वल्लाहु आलम। जज़ाकल्लाहु जज़ा बारकल्लाहु फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।